आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं शहदाद कोट शहर जे तमामु सुठे रागी मोहतरम मुमताज़ अली मस्तोई साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां इंशाअल्लाह तमामु सुठा कलाम ॿुधंदासीं ऐं साईं सां गुफ़्तगू कंदासीं। उन खां अॻु में अवां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जंहिं बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असीं पंहिंजे प्यारे सिंगर ऐं सुहिणी आवाज़ जे मालिक मोहतरम मुमताज़ अली मस्तोई साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। साईं असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हां जो मौसीक़ी में उस्ताद केरु रहियो आहे ऐं तव्हां मौसीक़ी जी शुरूआत कॾहिं खां कई आहे? साईं हिन मौसीक़ी जी शुरूआत मां कई आहे 80-81 खां। मुंहिंजो जेको हिन मौसीक़ी जो उस्ताद आहे उस्ताद मखणो फ़क़ीर मास्टर मंज़ूर जो वालिद साहिब, उन खां मां सिखिया वरिती जेका हिन महिल दोस्तनि जे साम्हूं आहियूं। अचो त नाज़रीन असीं मुमताज़ अली मस्तोई साहब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाइनि था। उस्ताद पीरल कंबर जो कलाम उमेद आहे त दोस्तनि खे पसंदि ईंदो। को वक्त हो कंहिं वक्त में मूं यार कयो हो, है यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। कुछ कुछ थी ख़बर पए त मूं बि प्यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। गॾ जानी हो न वक्त में जानी न जुदा हो, गॾ जानी है गॾ जानी हो न वक्त में जानी न जुदा हो। मां उन खां ख़फ़ा ऐं न की मूं खां हू ख़फ़ा हो। मां उन जो ख़ुदा ऐं उहो मुंहिंजो त ख़ुदा हो। मां उन जो मुक़दर उहो मुंहिंजी त क़ज़ा हो। मां बाग़ हूं बुलबुल कली ऐं बाद सबा हो। मां किस्त झोल सैन उहो दस्त सखा हो। मां पाण खे हर रंग जो तलबगार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। कुछ कुछ थी ख़बर पए त मूं बि प्यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। पीरल कंबर खे दौर इनायत मिली पए, पीरल है पीरल कंबर खे दौर इनायत मिली पए। भिरमन जी अॻे वारी बग़ावत मिली पए। हसरत जा हुई हसीन सा हसरत मिली पए। मायूस जे चेहरे खे मुसरत मिली पए। दौलत न खपे इश्क में इज़त मिली पए। आकड़ न खपे नीह में निवड़त मिली पए। उनखे जो कंहिं रात में ईंदे बि ॾिठो मूं, छा असुर में पिर भात में ईंदे बि ॾिठो मूं। फुड़ फुड़ में बरसात में ईंदे बि ॾिठो मूं। रूपोश जी हालात में ईंदे बि ॾिठो मूं ख़ुशीअ में सिंगार ते सिंगार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। कुछ कुछ थी ख़बर पए त मूं बि प्यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो। को वक्त हो कंहिं वक्त में यार कयो हो, है यार कयो हो।
अचो त नाज़रीन असीं मुमताज़ अली मुस्तफ़ी साहब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाइनि था। साईं वहीद नाज़ खोसे साहिब जो कलाम आहे, उमेद त दोस्तनि खे पसंदि ईंदो। ओ कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, ओ कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, बस रुगो हिते वञ नफ़रतूं रहियूं, बस रुगो हिते वञ नफ़रतूं रहियूं। ओहो कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, ओ कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं। ओ ॻोल्हे हाथ को वफ़ा ज़माने में, ॻोल्हे हाथ को वफ़ा ज़माने में, सिक मिले नथी सदा हसरतूं रहियूं, सिक मिले नथी सदा हसरतूं रहियूं। ओहो कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, ओ कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं। वहीद नाज़ चए वस नथो हले, हो वहीद नाज़ चए वस नथो हले, दोस्त आ परे रस चाहतूं रहियूं, दोस्त आ परे रस चाहतूं रहियूं। ओहो कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, हो कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, बस रुगो हिते वञ नफ़रतूं रहियूं, बस रुगो हिते वञ नफ़रतूं रहियूं। ओहो कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं, ओ कुर्ब कचहरियूं न मोहब्बतूं रहियूं। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल